ही कैंप कंहिंजो आहे? ही कैंप भी तव्हांजो कायम थियल आहे? हिकिड़ो मिंट। अस्सलाम वालेकुम साथियो, मैं नसरुल्लाह गडानी। मल्लण बिरादरी जा 3 नौजवान 15 ॾींहं अगवा थिया आहिनि। हिन महिल ती उन्हनि जी बाज़ियाबी न थी आहे। पुलिस वारा अगवा थियनि था, 1 मिंट में बाज़ियाब थियनि था। जेकॾहिं को बासर जो वाठो अगवा थिए थो त 2 ॾींहंनि में वापसि थिए थो। 15 ॾींहं थिया आहिनि। 3 नौजवान आहिनि जिन में 2 शागिर्द आहिनि। हिन महिल ताईं घोटकी पुलिस, सिंध गवर्नमेंट इन्हनि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। मल्लण बिरादरी जा सवे माण्हू मीरपुर माथेलो में SSP घोटकी जे ऑफिस आॾो एहतिजाजी कैंप ऐं एहतिजाजी धरणो आयूं बीठा आहिनि। अचो इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अदा केरु ॻाल्हाईंदो? चाचा छा नालो आहे अबा? मोहम्मद बचल। आवाज़ सां ॻाल्हाए जो, शोर आहे। 15 ॾींहं थी विया आहिनि। असांजा 3 नौजवान अगवा थी विया आहिनि। असां तव्हां वटि एहतिजाज बि रिकॉर्ड करायो, पर उनमें खड़तेल को बि न निकितो आहे। 15 ॾींहंनि में सिर्फ़ु आसर आहे 1 ॾींहुं 2 ॾींहं। अॼु ताईं असांखे अहिड़ो आसरो न मिलियो आहे जेको सुभाणे तव्हांखे छोकिरा मिलंदा। अॼु असां सां पूरी क़ौमनि जो साथ आहे। सैयद बिरादरी, अवान, मलिक, छिजन, शेख बिरादरी, पिताफी बिरादरी, पूरी बिरादरियूं साथ में। चाचा छो न गॾु थियनि? हिकिड़ा बचड़ा, हिकिड़ा नौजवान अगवा थियल आहिनि। सभई बचड़नि वारा आहिनि। छो न तव्हां सां गॾु थींदा? पूरी दुनिया तव्हां सां चाचा गॾु थियण लाइ तयारु आहे। जी असांजो पुरअमन एहतिजाज आहे। असांखे मासूम छोकिरा बाज़ियाब कराए ॾियनि। असांजो एहतिजाज एतिरे ताईं ख़तमु न थींदो जेतिरे छोकिरा वापसि न। तव्हां अॼु हिते वेहण आया आहियो। जेसिताईं तव्हांजा नौजवान आज़ाद बाज़ियाब न थींदा तव्हां वेठा रहंदो। शाबाश शाबाश, गुड। इहो ई रस्तो आहे, इहो ई रस्तो। जी अबा, रोड बि ब्लॉक कंदो? अॼो को ॾींहुं हिते अदा हिकिड़ो मिंट। अदा चाचा छो माना जेकॾहिं तव्हां वेठा आहियो, जेकॾहिं हिकिड़े ॾींहं में तव्हांजा माण्हू बाज़ियाब नथा थियनि, तव्हां वटि नेशनल हाईवे ब्लॉक करण जो भी ऑप्शन मौजूद आहे। वो भले तव्हां ते केस दाख़िल करण उहो भलो आहे। जी अबा, 15 खां 20 ॾींहं थिया आहिनि। असांजे मल्लण बिरादरी जा 3 नौजवान अगवा थिया आहिनि। जो इन बारे में असां चीफ सरदार मोहम्मद बख्शमान मार वटि बि विया आहियूं, अलीगौर खान मार वटि, सैफुल्ला दारे जे वटि विया आहियूं ऐं वस वारनि वटि बि विया आहियूं। हिन टाइम ताईं का दाद रसी न थी। उन्हनि खे तव्हां वटि अचणु घुर्जे न? 3 नौजवान अगवा थियल आहिनि। इन्हनि ज़ालिम वॾेरनि करप्टनि खे अदा हिन टाइम ते कोई पुछण न आयो आहे। असां सभई वॾेरनि जी जयकार कयूं था। असांजे हद सरहद थाणे जो SHO बि हिन टाइम ताईं वारसनि वटि न आयो, को बि पुछण न आयो। असां अॼु पुरअमन एहतिजाज कयूं था SSP ऑफिस अॻियां। असांजो पुरअमन एहतिजाज एसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं 3 नौजवान असांजे मल्लण बिरादरी जा शागिर्द आज़ाद नथा थियनि। जी चाचा। जी साईं। सरकार असांजो इहो अर्ज़ात आहे, असांजा सरदार, असांजा अमीर, बस जा जेके बि आहिनि, उन्हनि जा जेकॾहिं को पुलिस अमलदार गिरफ़्तार आहे जे उन्हनि खे बाज़बा कराए सघनि था। SP साहब हिकिड़े ॾींहं में पंहिंजा सिपाही वापसि कराया ऐं 2 क़ौमनि जा वापसि थिया। हिन वक़्त ताईं मल्लण क़ौम जा को बि असांजा ग़रीब मिसकिन जेके यतीम छोकिरा शागिर्द आहिनि उनजो को बि एक्शन न थियो आहे। तव्हां पाण ज़िम्मेवार आहियो। अदा टके जे भोतारड़नि खे, टके जे ज़ालिम भोतारड़नि खे जय जयकार करे तव्हां असां हिन मंज़िल ते आंदो आहे जेके असांजे तकलीफ़ुनि में गॾु बीहण लाइ तयारु न आहिनि। चाचा असांजो धरणो रहंदो। असां इलेक्शन ते को बचो बि न वेंदो, न असांजी पोलिंग कराइणी ईंदासीं असांजे हिन में। जी जी अबा जी। असांजा 3 मगवी जेसिताईं बाज़ियाब न थींदा असांजो ही एहतिजाज जारी रहंदो ऐं इलेक्शन में असांजे मल्लण बिरादरी, सैयद बिरादरी, शेख, अवान, चाचड़, छिजण जेकियूं बि असांजो पसगिरदाई जूं क़ौमूं आहिनि कोई हिसो न वठंदो। शाबाश। असांजो सरदारनि खां बि मुतालबो आहे जेकॾहिं असांजा मुगवी बाज़ियाब न थिया त असांजो कोई माण्हू पोलिंग में हिसो न वठंदो। हिकिड़ो सवाल तव्हां करणु चाहियां थो।
15 ॾींहं थिया आहिनि शहज़ादा ही बचड़ा असांजा अगवा थियल आहिनि बिल्कुलु। कहिड़ा कहिड़ा भोतारड़ा तव्हांजे तॾे ते आया आहिनि जो हलो मां तव्हां सां गॾु हलां थो तव्हांजे लाइ कोशिश कयां थो मां फिलाने खे को हिन टाइम ताईं असां वटि SHO बि न आयो आहे। अल्लाहु अकबर हद जो SHO जेको सरहद थाणे जे हद जो SHO आहे उहो बि न आयो आहे। अल्लाहु तव्हां अकबर। वॾेरनि जी ॻाल्हि कयो था। अल्लाहु अकबर भोतार काॾो ईंदा हम्म। ऐं असांजो एतिजाज जेसिताईं जारी रहंदो ऐं इन खां पोइ इनशाला असां 2 ॾींहंनि खां पोइ हीअ रोड ब्लॉक रहंदो जेसिताईं असांजा मुगवी बाज़ियाब न थींदा असां ही इनशाला इहो ई रस्तो आहे ओ काॾे वियो अलीगोर साहब अलीगोर पहिरें ॾींहुं मां तव्हांखे छा चयो आहे जीअं अगवा थिया आहिनि मां तव्हांजी ख़बर हलाई आहे मां अधे खे इहा ई ॻाल्हि कई आहे तव्हां वटि हिकिड़ो ई रस्तो आहे ही रस्तो आहे हिक ॿिए सां गॾु बीहो एहतजाज कयो को रस्तो कोन थो हाणे असां तव्हां नसरुल्ला जी, जी। तव्हांजे थ्रू असां गवर्नमेंट खे जेकी असांजी सिंध जा बाला ऑफिसर आहिनि उन खां पोइ वज़ीर आला आहे या चीफ जस्टिस आहे या आर्मी चीफ खां स्पेशली असां मुतालबो कयूं था त तव्हां जेको आहे न हिन सां जेको आहे इंट्रस्ट वठो तव्हां पंहिंजे हितों जे ज़िले जे या डिवीज़न जा जेका अमलदार आहिनि उन्हनि खे जेको इन्वॉल्व कयो असांजा मुगवी बाज़ियाब कराए ॾियो छो त घर में कोहराम मतल आहे पियो हिन टाइम ताईं उन्हनि जे मगवियुनि खां पुछो जंहिं जा अगवा थियल आहिनि पिया बिल्कुलु उहे पुरमन असां एहतजाज कयो आहे ऐं उन खां पहिरियां बि असां हिननि खे SP साहब असांखां 2 ॾींहंनि जो वरितो लेकिन 2 ॾींहंनि जा 15 ॾींहं थी विया आहिनि कोई खड़तेल न आहिनि हाणे सभु स्टैंड वरिता तव्हां हिक ॿिए जे लाइ स्टैंड वरितो आहे न बिल्कुलु तव्हां क़ौम अवाम पसगिरदाई जा माण्हू तव्हां हिक ॿिए लाइ स्टैंड वरितो आहिनि लाज़मन जेके वक़्त जा हुक्मरान आहिनि या इंतज़ामिया में आहिनि हाणे उहे बि स्टैंड वठंदा असां छिड़ विछड़ अकेले मार पिया खाऊं इन जे लाइ कोई असांजो वाहुर करण लाइ तयारु न आहे कोई असांखे माण्हू सम्झण लाइ तयारु न आहे पर तव्हां समें दोस्त ओड़े पाड़े वारा या मलण बिरादरी हिक ॿिए सां गॾु बीठा आहियो इन जे लाइ यकीनन हू स्टैंड वठंदा ऐं इनशाअल्लाह तव्हांजे नौजवाननि खे बाज़ियाब कराईंदा ॿियो को ॻाल्हाइण चाहे त वेलकम ॿियो को ॻाल्हाइण चाहे त मलण नौजवाननि खे आसिफ अली खे अहमद खे आसिफ अली खे नौजवान शागिर्दनि खे हाँ ये SSP घोटकी जी ऑफिस आहे मीरपुर माथेलो में ही मलण बिरादरी पारां कैंप भी कायम कयो वियो आहे हिननि जो चवण इहो आहे जो जेसि ताईं नौजवान असांजा बाज़ियाब न थींदा ही असांजो एहतजाज जारी रहंदो ही उन्हनि जो कैंप आहे होम मिनिस्टर हारिस नवाज साहब ये अपनी हुक्मरानी देखें ये अपनी नाअहली देखें जैसे आप करप्ट जालिम बेहस हैं इसी तरह के आपने अफसरान तैनात किए हैं SP तैनात किया है वो DIG है कोई नाअहल सा DIG है करप्ट DIG है हमीद खोसा आपने अपने शक्ल के बदसूरत अफसरान तैनात किए हैं 2 रुपए लेकर दलाली लेकर कमीशन लेकर भत्ते लेकर करप्शन करके हमारे ये हाल है हमारे नौजवान अगवा किए जा रहे हैं कबायली तकरार बढ़ाए जा रहे हैं 7 लोगों को इकट्ठा कत्ल किया जा रहा है आपके लिए शर्म का मकाम है मुल्क जा मालिको ही पंहिंजे एजेंटन सिंध जे निगरान हुक्मरान जा अफ़ाल ॾिसो ऐं उन्हनि जे मुक़ररु कयल नाअहल ऐं करप्ट कामोरनि जा अफ़ाल ॾिसो साथियो थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो ऐं ॿी गुज़ारिश जेके मीरपुर माथेलो या पसगिरदाई जा दोस्त आहिनि उहे अचनि मलण बिरादरी जो साथ ॾियनि हिननि सां गॾु वेहनि ख़ासि करे जेके उमेदवार आहियो हाणे तव्हां शर्म ऐं हया कयो वॾे रहो भोता रहो हाणे त बेगर तो तव्हां गैरत कयो ही छा कंहिंजा बचड़ा न आहिनि तव्हांजा सिर्फ़ बचड़ा आहिनि सिर्फ़ तव्हांजी इज़त आहे भोतार सरदार माए फुट ही छा मलण इंसान न आहिनि छा ही शहज़ादा कंहिंजा बचड़ा न आहिनि मां सम्झां थो इन में अगवा में त मुलविसी तव्हां सरदार ऐं भोतार आहियो ज़ालिमो कुझु हया ऐं शर्म कयो हिननि जो साथ ॾियो ऐं पंहिंजे पालतू धाड़ेलनि खां हिननि मलण नौजवाननि खे बाज़ियाब करायो दोस्तो वरी गुज़ारिश थी सघे त हिननि जो साथ ॾियो ऐं ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जीअं हिननि जो आवाज़ आला अहवाननि ताईं पहुची सघे 3 नौजवान अगवा थियल आहिनि जिन खे 15 ॾींहं थिया आहिनि जहानपुर शरीफ़ वेझो अगवा थी विया हुया ॻोठ सावण मलण जा रहवासी आहिनि
अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी।